सिंध अंदरि रोलू ऐं शितन कुतनि जे ॾहण वारनि वाक़िअनि ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। उन केसनि बाबति सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस आफ़ताब अहमद गोरड़ ऐं जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीक़ीअ ते ॿधल बरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान म्यूनिसिपल, टाउन कमेटीज़, पुलिस ऑफिसर ऐं सिहत खाते जा अमलदार पेश थिया, जिन अदालत में कुतनि जे मारण बाबति खयल क़दमनि जे हवाले सां रिपोर्टूं पेश कयूं। अदालत पेश कयल रिपोर्टुनि ते बेइतमादी ज़ाहिर कंदे कावड़ जो इज़हार कयो। जस्टिस आफ़ताब अहमद गोरड़ रिमार्क्स में चयो त हाणे जंहिं बि इलाइक़े में कुतनि जे ॾहण जो वाक़ियो पेश ईंदो, उन तक जे MPA जो उहिदो मुअतल कयो वेंदो, जंहिं ते सरकारी वकील जो चवणु हो त कुतनि ॾहण वारे मामले सां MPAs जो वास्तो नाहे, उहो कमु म्यूनिसिपल जो आहे। जंहिं ते जस्टिस आफ़ताब अहमद गोरड़ रिमार्क्स में चयो त खेनि इहा ॼाण आहे त ऑफिसर ईंदड़ फंडनि मां कंहिंखे कमीशन ॾींदा आहिनि। मुंहुं न खोलरायो वञे त बहितर थींदो। अवाम जो तहफ़ुज़ करणु MPA जो फ़र्ज़ ऐं ज़िम्मेवारी आहे। जस्टिस आफ़ताब अहमद गोरड़ रिमार्क्स में वधीक चयो त हाणे जंहिं बि MPA जे इलाइक़े में कुते ॾहण जो वाक़ियो पेश ईंदो त उन तक जो MPA सेनेट इलेक्शन में वोट न ॾेई सघंदो। अदालत वकीलनि जे दलील ॿुधण बैदि हुकुम ॾिनो आहे त जिते बि कुते ॾहण जो वाक़ियो पेश अचे, उतां जे म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटीज़ जे अमलदार जी पघार बंदि कई वञे। अदालत ॿुधणी 16 मार्च ताईं मुलतवी कई आहे। कैमरामैन आगा शोएब पठाण सां गॾु मोड़ो महर, सिंध टीवी न्यूज़, सखर।